इहा आदि अनवर वारी नुंहुं न आहे सोरठ, इन बि ॾंद कटाया थी। इन जा त सही आहे ॾंद, कटायई छा का? हाणे थोरा ई कटाया अथई, चए शादी खां पहिरियों अहिड़ा ॾंद हुअसि। पोइ मङे ते बि फिटी कई, रिश्तो थिएसि न पियो। पोइ रिश्ते वारी माई माणस खे सलाह ॾिनी त चए हिन जा ॾंद कटाए। हाणे जन ॾिठी ही उहो त कोन पिया वठनि, बाक़ी मेकअबड़ो धेकबड़ो कराए वाणे वटो फोटू कढाए आई। मां जो फोटू ॾिठो त मां सुञाणिया ई न पई, ॾंद कटाई खां पोइ असली माशूकड़ी थी पई आहे। असां त जाकू ॾिठी आहे त सही अथसि ॾंद, असां कहिड़ी ख़बर त पहिरियों कीअं ही। मूंखे थोरी ई ख़बर, इहो मां डॉक्टर पिरभे वारी अस्पताल में वई हुअसि न, उते हीअ बि आयल ही। हिन जे ॻोठ मों का माई वेठी हुई उते। पोइ हिनखे जो ॾिठई त अचे मिलियसि, हाल अहिवाल शुरू कयूं जीअं शींदो आहे ज़माने में। पोइ उहा माई थी चवेसि, चए थोरो शीक त। उन ते मां ॾिठो त माई जो मुंहुं ई लही वियो। अस्पताल छा करण आई ही? ख़ैर त हुयो, हा तबियत सही न हुअसि न। माई हिन जा सॼा पोल पधरा कया न, चदी ॾंदरी ही, को वठे न पियो। पोइ इहा वढाई थी आहे के ॾींहं त माई जो इलाजु हलियो आहे। पोइ वञी अहिड़ी थी आहे ॾिसण जहिड़ी। अल्लाह, इहा शाबस सेंस खे आहे जो तरक़ी करे वई आहे, न त इहा वीचारी वेठी हुजई आहे। काश ज़िबान कटाइण जो रवाज बि हुजे हा। मां पोपरी जी कटायां हा, थोरी नंढी करायांसि हा, मतां अॻिते हली अचे कहिड़ी ख़बर आहे। अल्लाह उहो ॾींहुं जल्दी आणे। जहाँ पानी नहीं वहाँ फसल तबाह करे, जहाँ पानी नहीं वहाँ फसल तबाह करे, और जहाँ अली नहीं वो नस्ल तबाह करे। हक हक भर गणे, अॼु त मोलाइण लगी पई आं। अली के नाम को अपनी पसंद रखा कर करे, अली के नाम को अपनी पसंद रखा कर करे, अगर नहीं तो अपनी ज़ुबान बंद रखा कर करे। न की मौत मारियो न की थियासे मात, न की मौत मारियो न की थियासे मात, आहिनि उहे हयात जिन ख़िज़मत कई ख़ल्क़ जी। हो मूंखे ॿुधाए न करे, अली अली करे मोमिन दिलि ठरी पवंदई करे। अली अली करे मोमिन दिलि ठरी पवंदई, अली अली करे मोमिन दिलि ठरी पवंदई, दिलि ठरी त मदीने वाग वरी पवंदई, दिलि ठरी त मदीने वाग वरी पवंदई, अली अली करे मोमिन दिलि ठरी पवंदई, ओ अली अली करे मोमिन दिलि ठरी पवंदई। सुभान अल्लाह। ए तुंहिंजो ठाह थियो कोन थियो सकी सां? ठाह हाणे कोन थींदो इन सां। ए ख़ैर आहे, थींदो रहंदो आहे। ख़ैर ई त न आहे न अदी, मां नेक नियती सां हलियसि हिन सां यको। हिन मुंहिंजी पुठी में छरो घुपियो। जिते ॿ थांव हुजनि था ज़रूरु ठहको बि कनि था। असां ॿ थांव न आहियूं अदी, हो ॿ टालूं आहे। हर कंहिं सां रलिजी थी पवे। मां ओझरी आहियां, कंहिं सां रलिजा ई न। पोइ बि मां कोशिशि कई हिन सां रलिजण जी, पर हिन मूंखे इहो तानो हणी ॾिनो त तो मूं धप थी अचे। ए अदी, नंढी नंढी ॻाल्हि ते जो तूं माण्हुनि खे छॾे ॾींदीअ त पोइ कीअं हलंदीअ? अॼुकल्ह अहिड़ो दौरु आहे जो हर कंहिं में कमु पवे ई पवे थो। अलाह इन निमरूद मुहिम में कमु न विझंदो। ए अदी, पाड़े जो कमु आहे, ॾुखी आहे सुखी आहे, आउं त तोसां गॾु कोन हूंदुसि। पाड़ो वेझो आहे, जुद पुॼी थो पवे। अलाह अहिड़ो वक़्तु नाणी तुंहिंजो नी धूती जी काण कढणी पवंदी। आउं त चवंदुसि वक़्तु बादशाहनि ते वेंदो आहे, तूं कहिड़े खेत जी मूरी आहीं? वक़्तु आयो त ॾिठो वेंदो। हाली त मुंहिंजी नी ते नज़र थी पए न, ॼणो जंगली जानवर लूअर ते नज़र थी पए। हाणे वक़्तु अची वियो आहे ॾाढी त हे रोशू पाण खे साबित करे। हिन रोशू खे हाणे दुनिया रोशन राही जे नाले सां यादि कंदी। ड्रामनि ऐं फिल्मुनि जी दुनिया जो हिकु वॾो नालो रोशन राही। हिकु ॾींहुं टीवी ते मुंहिंजो ड्रामो हलंदो। पोपरी जूं सहेलियूं हुन खां पुछंदियूं त हे केरु आहे, ऐं हो रोई चवंदी, हे मूं बदनसीब जो उहो मुड़ुसु आहे जंहिंखे हासिलु करणु चाहियां बि त नथी हासिलु करे सघां। ॿुध ॿुध पोटे जा अहवाल। हाणे ड्रामा भरींदो। बाबा नालो कंदुमि नालो, एंड द बेस्ट एक्टर अवॉर्ड गोज़ टू रोशन राही फॉर पादर पिसिया पिया थी। अड़े कुझु हया कर, हाजी दीन मोहम्मद जो पोटो आहे तूं, हाजी दीन मोहम्मद जो। केॾो शरीफ़ नेक नमाज़ी माण्हू हो, ऐं तूं वरी ड्रामा ई थींदे। माण्हू छा चवंदा? माण्हू को मूंखे अटो पुॼाईंदा आहिनि छा? हाणे ज़ाल हली वई आहे त किथे आहिनि माण्हू? मोटराए ॾियनि न। शर्म कर शर्म, ज़ाल बि माण्हू मोटराए ॾियणी आहे। जॾहिं ज़ाल नथा मोटराए ॾेई सघनि न त पोइ हरू भरू जी खिट खिट करण जो बि को हक़ु नथनि। अड़े माण्हू थुकूं हणंदे त चाचे दीनू वारो पोटो ड्रामा ई थियो आहे, ज़ाइफ़नि सां बीह थो नचे। अब तूं बि छॾ खणी, तो वारे हाजी दीन मोहम्मद खे तोखां वधीक मां सुञाणा। ओपन माइंड हो, मज़हबी ज़रूरु हो, पर इंसानियत खे तरजीह ॾींदो हो। मूंखे चवंदो हो मज़हब इंसान लाइ ख़लकियो वियो आहे, इंसानु मज़हब लाइ नाहे ख़लकियो वियो। हे बि वीचारो रोज़ी जे कढाए दुनिया ड्रामा भरे थी, हिन भरायो त कहिड़ो वॾो मसइलो आहे।
ओ अम्मा तू नथी सम्झे, सॼी उमिरि चुप में गुज़ारीसे त मतां को आङुर खणे, मतां को चवे त पीउ जे वए खां पोइ छोरा लूसी निकिता। इज़त ठाहींदे ठाहींदे साल था लॻी वञनि ऐं ड्राइण में कुझु पल। हाणे हिन खे हिकु ॿ ड्रामो करणु ॾे, जे इज़त वयसि न त पोइ खणी छॾे ॾींदो। सही आहे न भरोशू? ओ ॾाॾी, मूंखे इज़त जी परवाह ई न आहे। तव्हां हर भरू पिया इज़त इज़त कयो। माण्हुनि जे चवण सां छा थींदो? इज़त मां पंहिंजी तमामु घणी कंदो आहियां, एतिरी जो बसि छा ॿुधायां। कंदो बि रुगी पंहिंजी पाण आहे न, ॿियो को कंदो थी जा। काॾे वठी वञण जहिड़ी न आहे। अलाह को ॾिसे त माण्हू छा चवंदा, चवंदा हिन उमिरि में मायूं ख़राबु थियूं आहिनि। अरे मलूका, हिकिड़ो दफ़ो तूं बि करे ॾिस करे। बसि या मूंखे अहिड़े मज़े खां ई पर त बूथ भरे किरां त मुंहुं ई भॼी पवे। कुझु न थींदो करे, हिकिड़ो दफ़ो करे त ॾिस करे, हे ॾिस करे, मां ॾिस कीअं करे ॾेखारे करे। चङो तूं हेठि लही आ, हिते बीह ॾिस को अचे त नथो, मां करे वठां जेसि ताईं। ॿुध, मूंखे पकड़ी जाए, मां किरी न पवां। निभागे में वॾो मज़ो आहे। तेलो त ॿार चरिया आहिनि न हिन खां। बि थो ॿ टे झूटा खाई वठा करे, पोइ हलूं था करे। छॾाणे झूटनि खे देरि थी वई आहे, रंधो कंहिं ॾिठो त ख्वार कंदा। हिकिड़ो हिकिड़ो करे, ॿी करे, ॿी करे। जल्दी करे वठो। मलूका, अचां थी करे। इहे काॾे वठी वञण जहिड़ियूं ई न आहिनि। मत त मुंहिंजी खसिजी वई न, जो मां हिननि खे साण खयो। मां चयो रश्के जो किरायो बची पवंदो, 4-5 ॼणियूं हूंदासीं त इहो 20-20 रुपया करे ऐं रश्के ते हली वेंदासीं। मूंखे कहिड़ी ख़बर त अहिड़ियूं थियूं निकिरनि पुछड़ियूं। हलियूं कहिड़ियूं कहिड़ियूं। इहा अनवर वारी नुंहुं ई सोरठ, बचुला, होॾो इहा राबिया, रुखसाना ऐं अलाह तोखे नेकी ॾे पिस्तड़ी। पिस्तड़ी वरी कहिड़ी आहे? मां न ॾिठी आहे छा? ॾिठी हूंदई, इहा तोरनि ते झुमिर न पई करे नाज़ी सां, कारो जोड़ोसि जेको गुल ते सॻी विधल न ई जंहिंखे, इहा आहे न। यादि नथी अचे, ॻाल्हि कर। इहा अहिड़ी दली थी जो तोखे मां छा ॿुधायां। अचे कुल्हो कुल्हे में हणी मां सां गॾु वेठी आहे। मां चवण पुछा करण था वञूं त हथे खाली वञणु सही नथो लॻे। मां लही वियो, अंगूर वधा। मूंखे बुरके में ख़बर न पई इहा सॼी वाट चरंदी हली आहे। उते जो वञी संभारिया त हेतिरा कणा पिया आहिनि। मां चयो अधु थैली अंगूर काॾे विया? रना कसम खणनि, चाची असांखे कणो बि हराम आहे। जा वीचारी राबिया खे शाबस आहे, जॾहिं मोट ते आई त मां सां सची कई। चई इहा पिस्तड़ी चाची सॼा अंगूर तुंहिंजा खाए पई। चई मां जो चयोमांसि अड़ी छाकाणि थी खाई त मूंखे इशारनि में ड्रोहियूं ॾिनई त तूं न ॿुधाए चाची खे। अहिड़ियूं बि हुजनि न, ॾिसण में त कोन थी लॻे अहिड़ी। ग़रीबनि में गुन हिन आई, इन जे कद खे न ॾिस। जेतिरा फुट मथे आहे न, ओतिरी ज़मीन में पूरियल आहे। हथ छोई जी अहिड़ी आदत अथसि जो तोखे मां छा ॿुधायां। हिन खे चंबो, उन खे चूंडी, जिथे वेहंदी न इहा हरकत में मुंहुं हूंदुसि। पुछा कयव, ॻाल्हि ई न कर। उते हलियूं थी, मां हिन बुरका जो लाथा त सुर्खियूं पोंड लॻल आहिनि। अधी शायदि ॾुख पई करे न। वरी उते तव्हां बीमार जी पुछा ते आयूं आहियो त माण्हू उहो हिसाबु किताबु रखंदो आहे न। न खिचको टट 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 हिक ॿिए खे भोग हणनि। रुखसाना जो त ख़ुदा आहे मुंहुं कारो कयो आहे, छड़ी कचो थी ॻाल्हाए। जेतिरी टाइम वेठी हुअसि न, बसि मुंहिंजी इहा सोच हुई त जेकर अकेली अचां, हिननि खे न वठी अचां। तोखे हिननि खे सलाह ई न हुई करणी। मूंखे कहिड़ी ख़बर त अहिड़ी जुठ थियूं कनि।